गुडेरोलाल स्टेशन जे ॻोठ तारालाल भील में 18 अगस्त खां हलंदड़ लगातार बरसात पवण करे ॻोठ में पाणी जमा थी वियो। बरसाती पाणी ॻोठ तारा भील जा केतिराई घर ढाहे छॾिया। उन बावजूद को बि चूंडल नुमाइंदो हिन वक़्तु लड़ी नाहे आयो, जॾहिं त उतां बीठल पीपी उम्मीदवार एतिरो पाणी ॾिसी मुंहुं मोड़े छॾियो, जंहिं ते कप्तान सुहेल साहोवाल पंहिंजे ख़र्च ते राति ॾींहुं हिकु करे हैवी लिफ्ट मशीनूं लॻाए ॻोठ जो पाणी मुसलसल 5 ॾींहं खां कढाए रहियो आहे। ॻोठ खे पाणी खां महफ़ूज़ करण लाइ ॻोठ जी चौधारी ट्रैक्टर टालीअ जी मदद सां मिटी घुराए बंद ॿधी ॻोठ खे महफ़ूज़ बनाए ॻोठ मां पाणी कढण जो कमु पंहिंजी निगरानी में करे रहियो आहे। उन मौक़े ते कप्तान सुहेल साहोवाल अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त असांखे हिन वक़्तु सियासत छॾे बरसात मुतासिरनि जी मदद करणु खपे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।